कश्मीर में सुन्नी राब्ता काउंसिल कश्मीर पारां हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत जे ॾियारे ते आम मोकल न करण ख़िलाफ़ कश्मीर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े सुन्नी राब्ता काउंसिल जे अॻुवान मौलाना मोहम्मद यूसुफ सिद्दीकी, कारी अब्दुल वहाब फारूकी, जवाद अहमद पठान ऐं ॿियनि जो चवणो हो त पहिरीं मुहर्रम अल हराम को आम ॾींहुं न आहे। उन ॾींहं ते हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत जो ॾींहुं आहे। पर अफ़सोस असांजे मुल्क में कंहिं बि हुकूमत उन ॾियारे ते मुल्क में आम मोकल करण जो ऐलान न कयो आहे। सुन्नी राब्ता काउंसिल जे अॻुवान मुतालबो कयो त पहिरीं मुहर्रम अल हराम ते आम मोकल जो ऐलान कयो वञे।